बोले बेटा गुला बेटे अल्लाह छा तो मुंह वटि छा जे लाइ वई मुंह भॼाई छा वञी सॼे राज में पड़ो ॾे पहिरीं वठी वञी पेरा खण नक ई वठाए छॾियो अथई सभिनी जो अटर था हल बचे तूं हाकम आई मूंसां ड्रो थियो आहे आऊं नथो पुॼी सघां हू ज़ोर आहिनि तो बिना का बि वाह कान थम मुंहिंजो दाद कर दाद जा पुट चयोमांइ त वञ था न अञा बीठो बक बक करी बे हया तोखे सभु ख़बर आहे रेस तोखे सभु ख़बर आहे मूंसां ड्रो थियो आहे तोखे सभु ख़बर आहे रेस मूंसां ड्रो थियो आहे अरे त पोइ लिखी छो नथो ॾीन उहो टुकड़ो जेको तोखां छिकीन पिया पोइ बि कोन छॾींदा हली वेंदा मंझो मंझ कुही लटे छॾींदा मुंहिंजी न्याणी खे उन जे लाइ मां वेठो आहियां तूं ॿुधाए हामी भरी थो बसि साईं जो इहो दाद आहे तुंहिंजो तो पोइ चङो चङो हाणे उथी उथी मथे सुभाणे बैठक ते अचजांइ मां न्यापो करियां थो हरप तुंहिंजी थींदी हाणे वञ हल हल था आहे तव्हां सां का ॻुझी ॻाल्हि करणी अथम अरे ॿुधां थो तुंहिंजी बि ॻुझी ॻाल्हि कहिड़ी घल पई अथई सब्र ई कोन थो अचे तरस कमदार ॾा हुकुम ॿुधाए इंडेंटन जो छा थियो पुतर 100 ट्रकुनि जो वटि थी वियो आहे माल भराई हले थी पाण वारियूं ट्रालियूं मिलंदा वयूं आहिनि तेसि ताईं पाण वारो मैनेजर एडेंटियूं घुराए वठंदो त काछेलियूं कमंद बि वठिजी वेंदो बाबा वो सेठ राज करीने खे न्यापो कर त अञा 2-4 ॾियारा लॻंदा पर कम थी वेंदुसि जेको हुकुम पुतर जो हेॾा अच हलिया हा छा थो बकवास तो करी या मौत खयो अथई थी नथो सघे कतई नथो थी सघे चङो तो हल 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 बता हेॾा अच नमक हराम मूं तोखे जेको जी दान ॾिनो त चङी मोट ॾिनी आहे तूं मूंखे यादि रखजांइ तुंहिंजे मढ़ जी सूंघ बि कंहिंखे कान मिलंदी वॾा मां नंढी थी वॾी हिन ई हवेली में थी आहियां हिन दर जी बानी थी गुज़ारियो अथमि हिन घर जो मूं निमक खाधो आहे भला आउं कीअं थी दगा करे सघां दगा तो कई आहे ॾिसण वारनि ॾिठो आहे कूड़ थी ॻाल्हाईं तूं सच थी चवां रईस वॾा तुंहिंजे घर जो को बि माण्हू मूं वटि कोन आयो जे एतबार न अचेव त जेका सज़ा तव्हांखे खपे उहा मूंखे ॾियो मूंखे क़बूल आहे
भली हल। रईस वॾा अञा मूं ते एतबार कोन अथव। एतबार एतबार आहे आहे एतबार। तू हल भली हल। सच्ची तो पाण जी छोरी संघार कंदी हाणे जॾहिं गोलीअ मां कढंदो सांस। एॾो कुद्धो कम करे इन हवेली में साह थी खणे। गुलाम सेन माई बचला के कहिड़ो औलाद आहे? रहते हिकिड़ो पुटु अथसि। हिकिड़ो पुटु अहमद खान कारो बंगलो अॼु जो अॼु। अचो पप्पू अचो। साइण पप्पूअ खे मासी बचला मोकिलियो आहे, को न्यापो ॾिनो अथईंसि। न्यापो हिन महिल? पप्पू तोखे ईअं ॾिठो त ॾियां? नारियल लिखी लिखी आयो आहियां। मासी बचला छा चयो आहे? चयो अथसि त तूं मूं वटि आयो आहीं, तुंहिंजी ख़बर दादन खान खे पइजी वई आहे। ख़बर पइजी वई आहे? पर कीअं पई आहे ख़बर? अलाए कीअं। ठीकु आहे तूं वञ। पर साइण हाणे छा थींदो? संगार तूं झट कर, तूं वञ। हीउ रहसन कुझु बि करे सघे थो। भॼ तूं था, वञ था, वञ हली। पर साइण मां तव्हांखे अकेलो कीअं छॾे वञा? चरी नथी, थोरो भुणको बि वधाए विझो थी। वञ तूं था, हल वञ था। साइण तव्हांजी गणतीअ में त मूंखे आराम कोन ईंदो। तुंहिंजा थोरा असीं कॾहिं बि लाहे न सघंदासीं। हीअ छा असांजी वजह खां ई पई आहे। हाणे तूं वञ वञ संगार। अदा जे अचण जो वक़्तु थी वियो आहे। अची वियो त मुसीबत थी पवंदी। तूं वञ। साइण चङो साइण। मां अकेली हूंदी, मां पंहिंजी मां जो अकेलो पुटु आहियां। मुंहिंजी मां खे त इहा बि ख़बर कान्हे त मूंसां कहिड़ो अब्बा हिते रूहण जी मन त कान्हे, पर हिते ॿुधण वारो कोई कोन्हे। इन करे इन मां वरंदो सरंदो कुझु बि कोन अब्बा। ये कहिड़ी जॻह आहे चाचा? हिन जाइ खे कारो बंगलो चवंदा आहिनि। कारो बंगलो? हा, रईस दादन खान माण्हू अगवा कराए हिते बंदि कराईंदो आहे। त मूंखे बि रईस दादन खान खड़ा हिते आंदो आहे। पर छो? मूं त हुनजो को बि ॾोह न कयो आहे। हिते केतिरा ई माण्हू बांधी भरियल आहिनि, जिनजो को बि ॾोह कोन्हे। पोइ बि केतिरा ई माण्हू मरी विया आहिनि बेॾोह बेदरियाफ़्ता। ॾिस मुंहिंजी अखियुनि में ॾिस, रोई रोई सुकी वियूं आहिनि। हाणे जॾहिं रोअण जी दिलि थींदी आहे त ट्रैक निकिरी वेंदो आहे। वातो ट्रैक निकिरी वेंदो आहे। आउं बि हिते अची रुगो रोअंदो रहंदो हुउसि।
पुंगाड़ करे रड़ियूं कंदोस पर न कंहिं लुड़क ॾिठा न रड़ियूं ॿुधियूं पर यार 7 साल थी विया आहिनि ऐं हाणे त का उमेद ई कान्हे त को हिन कारे बंगले जे भितियुनि खां ॿाहिरि जी हवा नसीब थींदी ॾाढो बेराम आहे जलाद शख्स आहे न रहंदुसि हिते न रहंदुसि मां भेॾो आहियां मुंहिंजी मां अकेली ईंदी न रहंदुसि हिते न रहंदुसि भेॾो अब्बा तू हिते वेठो आई नेरन कई अथई हाँ चाची नेरन इसलिए ड्रॉ ते कई अथम बस ये मज़ो कोन थे आयो सो सोचम त लोंग अचे त को घुमण जो प्रोग्राम ठाहे पोइ अब्बा ईअं कर तू हली ड्राइंग रूम में वे ऐं लोंग खे चवां थी त तोखे बाग़ीचो घुमाए अचे न चाची बाग़ीचो घुमी छा कंदुसि ये एली मनेम पंजाबा गद पंहिंजे ॻोठ में बि खोड़ आहिनि न बा न ही उहो बाग कोन्हे ही जानवरनि जो बाग आहे इन में किस्मे किस्मे जानवर ऐं पखी रखियल आहिनि चाची जानवरनि खे छा ख़बर ॾिसी ये तितर हरण जो शिकार त पाण बि कंदा आहियूं के माण्हू जे शिकार जी ॻाल्हि कर चाची न बा हाकिम न हिन जानवरनि जे बाग में अहिड़ा जानवर ऐं पखी रखियल आहिनि जो तो कॾहिं ॾिठा बि कोन हूंदा न चाची माण्हू जे ॾिसण जी ॻाल्हि कर चाची बाक़ी हाणे त पोइ भला क्लिफ्टन घुमी अच क्लिफ्टन चाची क्लिफ्टन बि कल्ह घुमी आयोसि लोंग सां गॾु त पोइ अबा लोंग यस बाबा तव्हां सां ॻाल्हाइणो आहे कुझु मूंखे हा डॉक्टर साहिबान खे छॾे अचां कॉलेज त पोइ अची तव्हांजी ॻाल्हि ॿुधां कॉलेज पोइ मूंखे बि छो न वञणु खपे कॉलेज मां बि ॾिसी अचां त आशीष शमीअ जो कॉलेज कहिड़ो आहे का ज़रूरत कान्हे कॉलेज में पढ़बो आहे घुमबो कोन्हे न अम्मा न तव्हां वञो अब्बा तूं पोइ हलियो वञ लोंग सां गॾु वञो तव्हां उते छोकिरा पढ़ंदा हूंदा न तंहिं करे मूंखे पाण सां गॾु न वठी वियो ठीकु आहे यस हाँ मोकिलियो प्लीज अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अमजद अली खान अचो वेहो प्लीज थैंक यू छा हाल आहे साईं ठीक ठाक सब खैर तव्हां ॿुधायो भला अॼु थाणे खे तालो हणी आया आहियो छा पुछा ते निकितो हिते हॉक्स बे ॾांहुं सो सोचुम तव्हां सां मिलंदो हला हा चङो कयव भला चांहि या कॉफ़ी नो फॉर्मेलिटी हिकिड़ी ॻाल्हि पुछणी हुई अव्हां खां कहिड़ी ॻाल्हि पुछो माइंड त न कंदव कहिड़ी ॻाल्हि था करियो मां माइंड छो कंदुसि पंहिंजी ॻाल्हि आहे अव्हां वटि लेबर में को अब्दुल शकूर नाले कमु करे थो छा अब्दुल शकूर आम तरह सां हू बोदलो मशहूरु आहे अच्छा पुछा था करे वठूं वालेकुम सलाम मिस्टर ज़हीर असां वटि अब्दुल शकूर नाले सां को माण्हू कमु करे थो छा आम तरह सां हुनखे बोदलो चवंदा आहिनि हाँ आर यू श्योर हाँ सिक्योरिटी में या अच्छा ओके हिते त को बि कोन्हे को पर का ख़ासि ॻाल्हि आहे न मिड़ी ख़ैर आहे ऐं त हूअं ई अव्हां सां मिलण आयो हुअसि सेन में हिकिड़ी ॻाल्हि अची वई सो अव्हां खां पुछी वरितुमि को क्रिमिनल माण्हू आहे छा अखबार भला चांहि पीती आहे त पोइ फैक्ट्री में राउंड करणु हलूं हा बिल्कुलु भाई जेका कम लाइ आया उहो त थियणु खपे न तव्हां बि हलो लोन खां न
चइबो त हाँ सीमेंट में मिट्टी जी मिलावट कंदा आहियो टलबू साहब। इहा मिलावट तमामु ज़रूरी आहे। तॾहिं त असां वरी ओताग जो फर्श बि 6 महीननि में टरकी पियो। इहा सुठी शइ आहे, इहा सुठी शइ आहे, यानी स्ट्रांग बॉडी इन सिटू। इहा ॻाल्हि न आहे लौंग, जॾहिं त पत्थर में मिट्टी था पवनि सीमेंट में त पोइ अॻ में एॾी छो वाधा? हाणे बि त रुॻो वीचारनि माण्हुनि खे वंगारूं वाईंदव त पोइ ओताकुनि जा सीमेंट न टुटंदव त ॿियो छा कंदव? वाह जी ॻाल्हि कई अथई मियां लौंग खान। अहिड़ी ॻाल्हि कई अथई जो